मोरो मां जानी जुमानी जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर जे मेमण मोहल्ला जे रहवासी औरतुनि जो पोरियो कंदड़ नींगर अली रज़ा शेख खे खुंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजे अॻवानी अमर शाहिदा मेहोश माजिद वकास शेख हूर खातू पप्पू शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। असांजो नींगर पापड़ विकिरो कंदो आहे, जंहिंखे हिकु हफ़्तो गुज़रियो आहे, को ॾस पतो नाहे त केरु खणी वियो आहे ऐं काथे कहिड़ी हाल में आहे। इन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे नींगर के वलीद शेख दोस्ती लाइ ज़ोर भरियो, जंहिंजे इनकार करते इन्हनि असांजी पोरियत नींगर के पुलिस खां खणाए गुम कयो आहे, जंहिंखे मारकुट पिणु कई वई आहे। इन्हनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे नींगर या असां घर भातियुनि खे कुझु बि थियो त इनजा ज़िम्मेवार डॉक्टर मुर्तज़ा शेख, अशरफ ज़फ़र, मुमताज़, वलीद शेख हूंदा, जेके असांखे मुसलसिल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन वसवारनि घरू अज़ीज़, ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नुशरत रोज़, DSP मोरो, SHO मोरो समेत ॿियनि खां मुतालबो कंदे अपील कई त खैर मुआमले जो नोटिस वठी नींगर खे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे ऐं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।